हेडलाइंस रखजो। Welcome to Time News Studios. You are watching 1 PM Bulletin. वफाकी घर वज़ीर राणा सनाउल्लाह गिरफ़्तारी वारंट्स के चैलेंज करे छॾियो। वारंट्स वापस वठण जी इस्तदा। राणा सनाउल्लाह रावलपिंडीअ जी अदालत में दरख़्वास्त दाख़िल कराईंदे मुवक़्क़िफ़ इख्तियार कयो आहे त एंटी करप्शन टीम ग़लत बयानी जे आधार ते संदसि गिरफ़्तारी वारंट्स जारी कराया। जांच ऑफिसर ग़लत बयानी कई त घर वज़ीर रूपोश आहे, अदालत वारंट्स रद्द करण जो हुकुम ॾिए। रावलपिंडी जी अदालत करप्शन केस में राणा सनाउल्लाह जा ज़मानत न थियण जोगा गिरफ़्तारी वारंट्स जारी कया हुआ। एंटी करप्शन पंजाब जी टीम लाॻीतो 2 ॾींहनि खां राणा सनाउल्लाह जी गिरफ़्तारी जे लाइ छापा हणी रही हुई। मुल्क में ज़मीनी ऐं मकानी चूंडूं वक़्त ते थींदियूं या मुलतवी थी वेंदियूं, फ़ैसिलो अॼु थींदो। इलेक्शन कमीशन चूंडूं मुलतवी करण बाबति हुकूमती दरख़्वास्त ते घरू सेक्रेटरी दिफ़ा ऐं DG मिलिट्री ऑपरेशन्स खे तलब करे वरितो। पंजाब, सिंध ऐं ख़ैबर पख्तूनख्वा जा चीफ सेक्रेटरीज़ ऐं IGs बेतलब। PTI जा वकील देश जा हरबा इस्तेमाल करे रहिया आहिनि। इलेक्शन कमीशन खे मज़ाक बणायो वियो आहे। इलेक्शन कमीशन में चीफ इलेक्शन कमिश्नर ऐं इलेक्शन कमीशन ख़िलाफ़ तोहिने केस जी ॿुधणीअ दौरान कमीशन मेंबर जा रिमार्क्स। PTI जे वकील मुवक़्क़िफ़ इख्तियार कयो त अनवर मंसूर खे कराचीअ मां अचिणो आहे, असांखे का ॿी तारीख़ ॾेई छॾियो। इलेक्शन कमीशन जे मेंबर चयो त वॾनि उहिदनि ते रहंदड़ लीडर्स खे इलेक्शन कमीशन में अचण ते शर्म ईंदो आहे। नोबेल इनाम याफ़्ता मलाला यूसुफ़ज़ई जी पाकिस्तान आमद। हूअ अॼु सुबुह पंहिंजे वालिदेन सां गॾु कराची एयरपोर्ट पहुती। मलाला यूसुफ़ज़ई ॿोॾि मुतासिर इलाइक़नि जो दौरो करे मुतासिरनि सां मुलाक़ात कंदी। मलाला यूसुफ़ज़ई 2012 में तालिबान जे हमले में ज़ख़्मी थियण बैदि बरतानिया हली वई हुई। हूअ 2018 में बि पाकिस्तान आई हुई। अमेरिकी डॉलर जे मुल्ह में लाथ जो सिलसिलो जारी। इंटरबैंक में डॉलर ₹2.90 सस्तो थियण बैदि 217 रुपयनि जो थी वियो। 22 सेप्टेम्बर खां हेल ताईं इंटरबैंक में डॉलर ₹22.71 सस्तो थियो आहे। सिंध हाई कोर्ट में टिकटॉकर हरीम शाह जी सिक्योरिटीअ बाबति दरख़्वास्त ते ॿुधणी। अदालत चीफ सेक्रेटरी ऐं IG सिंध खे दरख़्वास्त जो जाइज़ो वठण जी हिदायत करे छॾी। हरीम शाह चयो आहे त PTI जी सपोर्टर हुजण बावजूदि शहज़ाद अकबर समेत PTI जा केतिरा ई अॻवान संदसि मुख़ालिफ़ आहिनि। हुन कॾहिं बि मनी लॉन्ड्रिंग नाहे कई। हिक वीडियो जे करे शहज़ाद अकबर जे चवण ते केस दाख़िल कयो वियो। शेख रशीद सां मामला तइ थी विया आहिनि। हाणे के बि इख़्तिलाफ़ नाहिनि।
घरनि आॾो बरसाति जो गोॾे जेॾो पाणी बीठल पर पीअण जो पाणी नायाब। तलहार में उञारा ॻोठाणा रस्तनि ते निकिरी आया। हैदराबाद बदीन रोड ते धरणे सबबि ट्रैफ़िक मुअतल। ॻोठ करम ख़ान दलवानी जे रहवासियुनि जो चवणु आहे त 1 महीने खां पीअण जो पाणी नथो मिले। गदिलो पाणी वापराइण सबबि बीमारियूं पखिड़िजी रहियूं आहिनि। नोटिस वठी मसइलो हल करायो वञे।